सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त इमरान ख़ान मुल्क में ख़तरनाक रांदि खेॾी रहियो आहे। इदारनि ख़िलाफ़ बयान ते इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील इनाम मेमन चयो त इमरान ख़ान जा भाग भला आहिनि जो मुल्की इदारा न्यूट्रल आहिनि। सोशल मीडिया ते क़ौमी इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगाचियो पियो वञे। हुन चयो त क़ौमी इदारनि ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम बर्दाश्त न कई वेंदी। इमरान ख़ान जहिड़ी ॿोली कंहिं बि अॻूणे वज़ीर आज़म इस्तेमालु नाहे कई। संदसि चवणु हो त इमरान कॾहिं चवे थो त इदारा न्यूट्रल आहिनि, कॾहिं चवे थो त न्यूट्रल न थियनि। कंहिंखे बि मुल्क में नफ़रत ऐं ॾफेड़ पखेड़ण जी इजाज़त न ॾींदासीं। सूबाई वज़ीर चयो त आसिफ अली ज़रदारी ॾुखिये हालतुनि में पाकिस्तान खपे जो नारो हंयो। इमरान ख़ान कुर्सी खसण बाद किरियल हरकतूं करे रहियो आहे। शर्जील इनाम मेमन चयो त मुल्क में मईशत जी तबाही जो ज़िम्मेवार बि इमरान ख़ान आहे। IMF जा शर्त इमरान ख़ान तस्लीम कया हुआ। हुन चयो त इमरान ख़ान खे कानूनी ऐं आइनी तरीक़े सां हटायो वियो आहे। सिंध जे माण्हुनि खे ट्रांसपोर्ट जूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। सूबाई वज़ीर चयो त हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में बि बस सर्विस शुरू कंदासीं। जेतिरियूं सनयतूं मुल्क में लॻंदियूं, मुल्क ऐं अवाम जी बहितरी थींदी। ठरी मीरवा में IBA टेस्ट में 60% खां मथे मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवार खे ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मोहम्मद बख्श, ज़ाहिद हुसैन, आबिद हुसैन ऐं शाहिद हुसैन जी अॻवानी में IBA टेस्ट में 60% मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत पारां टेस्ट में 55 मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर ॾियण जो ऐलान कयो हो, पर उहो ऐलान ई ऐलान रहिजी वियो। मुज़ाहिरीन आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कंदे चयो त ऑफर आर्डर ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। शहदादकोट में IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हंयो आहे। टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि वसीम भट्टी, नदीम चांडियो ऐं साबिर जमाली जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि मीडिया खे ॿुधायो त IBA टेस्ट पास कंदड़ कंबर शहदादकोट ज़िले जे उम्मीदवारनि जूं ज़िले में ख़ाली जायूं ज़ाहिर नथियूं कयूं वञनि। हुननि चयो आहे त IBA टेस्ट पास करण बावजूदु ऑफर आर्डर नथा मिलनि, जंहिं सबबु सख़्त परेशानियुनि जो शिकार बणियल आहियूं। हुननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त 40% पास मार्कूं खंदड़ उम्मीदवारनि खे जल्द ऑफर आर्डर ॾेई संदन बेचैनी ख़तमु कई वञे। लाड़काने जी सेंट्रल जेल में गुज़िरियल 6 ॾींहनि खां कैदियुनि जी मानी ऐं पाणी समेत ख़ुराक वारियूं शयूं बंदि करण ख़िलाफ़ कैदियुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। जेल अंदरि कैदियुनि जी मानी ऐं पाणी बंदि करण ख़िलाफ़ कैदियुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। कैदियुनि जो चवणु आहे त बुख ऐं उन सबबु तड़पण लॻा आहियूं। कुझु कैदी बेहोश बि थी विया आहिनि। हुननि चयो त बिजली बंदि कई वई आहे। सख़्त गर्मी में बेहाल थी विया आहियूं। कैदियुनि मूजिबि 6 ॾींहं खां जेल अख़्तियारियुनि मामले जो को बि नोटिस नाहे वरितो। कैदियुनि वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त जेल सुप्रींटेंडेंट ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। लाड़काने में SUP पारां पुलिस एहलकारनि जी बहाली लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त रिटायर्ड फ़ौजियुनि खे 2016 में हुकूमत पारां CPEC में स्पेशल प्रोटेक्शन यूनिट में 1552 ॼणनि खे भर्ती करे 2 साल कॉन्ट्रैक्ट ते रखण खां पोइ पको कयो वियो हो। हुननि चयो त 2021 में भर्ती कयल माण्हुनि खे नौकरियुनि तां फारिग करे साणनि वॾो ज़ुल्म कयो वियो आहे, जंहिं सबबु संदन बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। बरतरफ़ एहलकारनि नादिर अली जतोई, ग़ुलाम रसूल बुलेदी, मोहम्मद मिठल खावड़ ऐं ॿियनि ॿुधायो त महांगाई जे हिन दौर में नौकरियुनि तां फारिग करण असांजे बचड़नि खां मानी गभो खसण जी कोशिशि कई पई वञे। हुननि आर्मी चीफ, वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त नौकरियूं बहाल करे संदन घरनि में पैदा थियल मायूसीअ खे ख़तमु कयो वञे।